नाज़रीन ब्रेकिंग न्यूज़ आहे अवां सां ठाणे मां जिथे इंडस हाईवे ते हादसे में 12 औरतुनि समेत 5 ॼणा फौत थी विया आहिनि। पखे वेझो हादसे में सैयद इस्माइल शाह, सैयद मिठल शाह, सैयद अज़ीम शाह फौत थी विया। फौतियुनि में औरत साबरा हिकु ॿारड़ी मंतशा शामिल आहिनि। अफ़सोसनाक ख़बर आहे अवां खे ॿुधाए रहिया आहियूं लाड़काणे मां इंडस हाईवे ते हादसे में ॿारड़ी समेत ऐं औरतुनि समेत 5 ॼणा फौत थी विया आहिनि। पखे वेझो हादसे में सैयद इस्माइल शाह, सैयद मिठल शाह, सैयद अज़ीम शाह फौत थी विया। फौतियुनि में औरत साबरा ऐं हिकु ॿारड़ी मंतशा बि शामिल आहे। ॾुखोईंदड़ ख़बर आहे अवां खे ॿुधाए रहिया आहियूं लाड़काणे मां इंडस हाईवे ते हादसे में ॿारड़ी ऐं औरतुनि समेत 5 ॼणा जल जो शिकार थी विया आहिनि। पखे वेझो हादसे में सैयद इस्माइल शाह, सैयद मिठल शाह, सैयद अज़ीम शाह फौत थी विया। फौतियुनि में औरत साबरा ऐं हिकु ॿारड़ी मंतशा शामिल आहे। अवां खे लाड़काणे मां अफ़सोसनाक ख़बर ॿुधाए रहिया आहियूं। इंडस हाईवे ते हादसे में ॿारड़ी ऐं औरतुनि समेत 5 ॼणा फौत थी विया आहिनि। पखे वेझो हादसे में सैयद इस्माइल शाह, सैयद मिठल शाह, सैयद अज़ीम शाह फौत थी विया। फौतियुनि में औरत साबरा ऐं हिकु ॿारड़ी मंतशा शामिल आहे।